अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद मेज़बान हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾिए मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा असांजो जेको हाज़मे जो निज़ाम आहे या जेको असांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे या हाज़मे जो जेको सिरिश्तो आहे उनजी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदा। अक्सर माण्हुनि जी इहा शिकायत हूंदी आहे, अक्सर अहिड़े क़िस्म जा मरीज़ ईंदा आहिनि त असांजो हाज़मो सही न आहे, असांजी बुख नथी लॻे, असां मानी सही नथा खाई सघूं, जेकॾहिं मानी खाऊं था त असांजे पेट जे मथे हिसे में सूर थो पए या उल्टियूं थियूं थियनि या ईअं कची दिलि थी थिए या कॾहिं कॾहिं ईअं थींदो त खाधो जहिड़ो करो वात ॾे वापसि अचे थो त असांजे अल्सर ते या पेट जी बीमारी या गैस्ट्राइटिस बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं त इहो हाज़मे जो सिरिश्तो जेको आहे उनखे कीअं बहितर रखिजे। छो त हाज़मे जो सिरिश्तो जेकॾहिं बहितर आहे, जेकॾहिं असांजो हाज़मो बहितर आहे, जेकॾहिं असांजो स्टमक बहितर आहे त असां सिहतमंद बि हूंदासीं। जेको असां खाईंदासीं उहो असांजे जिस्म ताईं पहुची वेंदो, पर जेकॾहिं असांजे हाज़मे जो सिस्टम सही न आहे, असांजो स्टमक सही न आहे, उहो बीमार आहे, उन में जेकॾहिं का ख़राबी आहे त असां जेको बि खाईंदासीं उहो असांजे जिस्म ताईं न पहुचंदो ऐं असां कमज़ोर थी वेंदासीं। अक्सर इहो थींदो आहे त जिन माण्हुनि खे बुख नथी लॻे, जेके सही मानी नथा खाइनि, उन्हनि जे जिस्म जा जेके ॿिया उज़वा आहिनि उहे कमज़ोर थी वेंदा आहिनि। त तव्हांखे असां ॼाण ॾींदासीं त पंहिंजे हाज़मे जे निज़ाम खे कीअं बहितर रखिजे, उन्हनि जी बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थो, उनजो इलाजु छा आहे ऐं उन सिलसिले में अॼु असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। तव्हां बि फ़ोन करे जेकॾहिं कंहिंखे का हाज़मे जी बीमारी आहे या का तकलीफ़ आहे, अल्सर आहे, गैस्ट्राइटिस आहे, पेट जी का बीमारी आहे, पेट में सूर थो रहे, बुख नथी लॻे, उल्टियूं थियूं थियनि, अहिड़े क़िस्म जी का बीमारी आहे त उहो असांजे महिमान खां फ़ोन करे को बि सुवालु पुछी सघे थो, उन बारे में डॉक्टर साहिबु तव्हांखे मुकमल जवाबु ॾींदो। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे हाज़मे जी बीमारियूं। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमान अब्बासी, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। डॉक्टर साहिबु जेको आहे उहो मेडिसन जा जेके से माहिर डॉक्टर आहिनि, डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त इहे जेके गैस्ट्राइटिस थियूं या जेके हाज़मे जे निज़ाम जी बीमारियूं आहिनि उहे थींदियूं छो आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जा एहतियात कजनि, कीअं उनजो इलाजु करे सघिजे थो या कहिड़ा सबब जेके आहिनि इनखे वधाए रहिया आहिनि। छो त शहरनि में जेकॾहिं ॾिठो वञे, ॿारड़ी में अञा इहे बीमारियूं घटि आहिनि, पर शहरनि में अक्सर 90% माण्हू जेके आहिनि इन बीमारियुनि जी शिकायत कनि था या मुख़्तलिफ़ डॉक्टर वञनि था। त असां हाज़मे जे निज़ाम ते जेको सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु आहे, छो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर अमान अब्बासी, तव्हां हिते असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त असांजे जिस्म जा मुख़्तलिफ़ निज़ाम आहिनि, दिमाग़ जो माना जेको आहे नर्वस सिस्टम आहे, उनखां पोइ वरी जेको हाज़मे जो निज़ाम आहे, मुख़्तलिफ़ ॿिया निज़ाम आहिनि, पर हाज़मे जे निज़ाम जो तमामु वॾो हिकिड़ो असरु आहे असांजे जिस्म में। जेकॾहिं उहो सही न आहे त जेको बि असां खाऊं था उहो असांजे जिस्म ताईं नथो पहुचे या उनजी प्रॉपर ताक़त नथी मिले। त इहो जेको हाज़मे जो सिरिश्तो आहे या निज़ाम, इहो छा आहे, इन जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? हा वाहि साहब, वॾी महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह साईं जा लख एहसान त हीउ जेको इम्पोर्टेंट सुवालु जेको आहे सो तव्हां पुछो। ऐं ॿियो हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कयां वाहि साहब त मां हाणे प्रोफेसर थी वियो आहियां, असिस्टेंट प्रोफेसर न आहियां। ज़बरदस्त। ऐं ॿियो जेकी पॉइंट आहे हाज़मे जे सरिश्ते जी ॻाल्हि, त इहो पहिरीं ॻाल्हि इहा त हाज़मे जे सरिश्ते में जेके तव्हांजा आर्गन्स, अज्ज़ा जेके असां चऊं, जेके अचनि था उहे कहिड़ा आहिनि, इहो थोरो तव्हांखे आउटलाइन ॾेई वञूं त वात खां वठी, जेके वात खे असां चवंदा आहियूं ओरल कैविटी, वात खां वठी तव्हांजो इसोफेगस आहे, तव्हांजो स्टमक आहे, स्टमक खां पोइ वरी तव्हांजो स्मॉल इंटेस्टीन आहे, लार्ज इंटेस्टीन आहे, ऐं उन सां गॾोगॾु बाइल डक्ट आहे, बाइल डक्ट खां पोइ तव्हांजो लिवर आहे, लिवर खां पोइ पैंक्रियाज़ आहे, उन में गाल ब्लेडर बि इंक्लूडेड आहे, यानी पितो तव्हां जंहिंखे असां चऊं। पोइ हाणे वाहि साहब जेकॾहिं प्रॉब्लम ओरल कैविटी जूं बि कुझु डिज़ीज़िस आहिनि, जेकॾहिं उन में कोई प्रॉब्लम आहे तॾहिं बि हाज़मे में प्रॉब्लम थींदो, यानी खाइण में, चॿाइण में, उनखे ॻिहण में बि प्रॉब्लम थींदो। उन माइदे में, इन में ओरल कैविटी में अमूमन जेके बीमारियूं आहिनि उन्हनि में अल्सर्स कॉमन आहिनि। वात पची पवणु जंहिंखे तव्हां चओ उहो तमामु कॉमन आहे। उन खां पोइ ईसोफेगस में वञो त उन में रिफ्लेक्स ईसोफेजाइटिस हिकिड़ी डिज़ीज़ आहे, जेकी गर्ड जी सूरत में कॉमन जेकी डिज़ीज़ आहे ईसोफेगस में, उहा हिकिड़ी कॉमन खाधे जी नाली जी नलकी जी बीमारी आहे। उन में इहो आहे त तव्हांजो खाधो मैदे मां रिवर्ट थी करे ईसोफेगस में ईंदो आहे, त उनखे असां गर्ड चवंदा आहियूं। ॿियो वरी ईसोफेजाइटिस असां चवंदा आहियूं, इन्फ्लेमेशन ऑफ द ईसोफेगस, इहो बि हिकिड़ी डिज़ीज़ आहे। उन खां पोइ तव्हां हेठि जॾहिं स्पिंक्टर ते अचो, ईसोफेगस जा ॿ स्पिंक्टर हूंदा आहिनि, हिकिड़ो अपर ईसोफेजल स्पिंक्टर माना खाधे जी नलकी जो मथियों वाल ऐं खाधे जी नलकी जो हेठियों वाल, जेके असां लोअर ईसोफेजल स्पिंक्टर चऊं। जेकॾहिं उहे डिज़ीज़िस जेके लोअर ईसोफेजल स्पिंक्टर खे जेकॾहिं थोरो रिलैक्स कनि या उनखे टाइट कनि, जेकॾहिं उहो टाइट थी वञे त इनखे असां एकेलेज़िया कार्डिया चवंदा आहियूं। ऐं जेकॾहिं उहो रिलैक्स थी वञे त पोइ उहो गर्ड कंदो। इहे ॿ जेके मेजर डिज़ीज़िस आहिनि इहे ईसोफेगस में शामिल आहिनि।
उन खां पोइ तव्हां हेठि अचो स्टमक जेको में मैदो जेके चवंदा मैदो हा ठीकु आहे उन में काफ़ी डिज़ीज़िस आहिनि उन में हाइपर एसिडिटी आहे यानी तेज़ाब जो अक्सीर थी वञणु को अल्सर थी वञणु या मैदे जा जेके पर्दा आहिनि उन जा वाल जेके आहिनि उन्हनि जो इन्फ्लेमेशन थी वञणु गेस्ट्राइटिस जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो थी वञणु उहा गेस्ट्राइटिस हेमरेजिक गेस्ट्राइटिस बि थी वेंदी आहे अल्सरेटिव गेस्ट्राइटिस बि थी वेंदी आहे ऐं मैदे में ख़ुदा न ख़ास्ता कोई कैंसर बि थी सघे थी ऐं मैदे जो कोई हिसो जेको आहे ख़ासि तौर ते मुतासिर थी वञे जंहिंमें अंदरि अल्सर डीपली हलिया वञनि ऐं प्लस उन अल्सर जे करे मैदे जो कोई पार्ट बंदि बि थी सघे थो फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं पायलोरिस ते कोई अल्सर आहे त पायलोरिस खे बंदि करे छॾींदो उन में इहो थींदो त मैदे मां जेको खाधो आहे उहो स्मॉल इंटेस्टीन माना नंढे आंटे में न वञी सघंदो पोइ उहो जेको अल्सर आहे जेको अमूमन पायलोरिस ते जेको थींदो उहो खाधे खे मैदे मां अंदरि स्मॉल इंटेस्टीन में वञणु न ॾींदो हिकु इहा पॉइंट ॿियो जॾहिं तव्हां स्मॉल इंटेस्टीन में वञो था ऐं नंढो आंडो उन जा वरी मेजॉरिटी में तव्हांखे जीअं ड्यूडिनम आहे जोजिनम आहे आइलियम आहे उन जा वरी 3 पार्ट आहिनि हाणे उहे जेके 3 पार्ट आहिनि उन 3 पार्टनि जी अलॻि अलॻि डिज़ीज़ आहे यानी D1 में जेके प्रॉब्लम थियनि उन में ड्यूडिनाइटिस आहे ड्यूडिनल अल्सर आहे D2 में ड्यूडिनाइटिस आहे ड्यूडिनल अल्सर आहे उन में ख़ुदा न ख़ास्ता कैंसर बि थी सघे थी उन खां पोइ जुजिनम जूं बीमारियूं जुजिनम ऐं जुजिनम जा जेके पार्ट आहिनि डॉक्टर साहब ने ॿुधायो त हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु हुनखे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं मुंहिंजो नालो मोहम्मद जुमन आहे जामशोरे मां ॻाल्हायां थो वॾी महिरबानी मोहम्मद जुमन तव्हां असांखे जामशोरे मां फ़ोन कई डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु आहे अॼु असां मैदे जी बीमारियुनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं तव्हां डॉक्टर साहब खां छा सवाल पुछंदो मुंहिंजो डॉक्टर साहब खां इहो सुवाल आहे जी त हिकिड़ी मुंहिंजी माइटाणी आहे रिलेटेड वेझी घर जी भाती आहे सम्झो माना हुन सां थोरो प्रॉब्लम आहे हुनजी जेका दिलि जी धड़कन आहे उहा ईअं रखी रखी तेज़ थी वञे पर एतिरी तेज़ थी वञे जो हुनजी हथ पेर थधा थी था वञनि सही पोइ मां हुनखे जेको आहे सो हिते लम्स में ॾेखारियो जामशोरे में दिलि वारे वार्ड में बि ईको बि करायो आहे ऐं जेको आहे सो हुनजी ECG बि थी आहे ऐं दिलि बि हुन में डॉक्टर चवनि था त दिलि जो को बि प्रॉब्लम न आहे सही हाणे मूंखे सम्झ में नथो अचे शुगर बि सही आहे शुगर बि टेस्ट कराई आहे ऐं हिकिड़ी टेस्ट में जेको आहे हेमोग्लोबिन हुनजी घटिजी वई आहे सही हाणे मसइलो इहो छा आहे सम्झ में नथो अचे मूंखे इलाही डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे पर अञा ताईं का शइ क्लियर दवाऊं त ॾियनि था डॉक्टर साहिब पर अञा ताईं को सिधी ॻाल्हि नथी थी सघे त कहिड़ो न हिकिड़ो सवाल हिन में जुमन हिकिड़ी ॻाल्हि हिन में इहा अचे छा हुनजो हाज़मो सही आहे मानी सही खाए थी हा हा साईं बिल्कुलु मानी वानी सही हाज़मो सही आहे हर शइ सही अथसि बुख सही थी लॻे हेमोग्लोबिन घटि जी रिपोर्ट आई आहे हेमोग्लोबिन 9.5 ठीकु आहे उमिरि घणी आहे हुनजी उमिरि 32 साल ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾितो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई अच्छा वाहिद साहब जुमन जेको कयो त हुनजी जेका पाल्पिटेशन दिलि जी धड़कन वधी वई आहे हेमोग्लोबिन थोरी घटि आहे बाक़ी उनखे जेको पेट जी का बीमारी न आहे वाहिद साहब भाऊ जन इहो अर्ज़ु कंदुसि त पहिरियों इहो ॻाल्हि त 9.5 हेमोग्लोबिन ते हार्ट रेट एतिरो तेज़ थींदो न आहे अमूमन जेकॾहिं हेमोग्लोबिन 7 खां हेठि हुजे त पोइ हार्ट रेट वधी सघे थो कंपनसेटरी असां हिनखे चवंदा आहियूं छा हूंदो आहे वाहिद साहब त हेमोग्लोबिन ऑक्सीजन खे कैरी कंदी आहे हेमोग्लोबिन जो अमाउंट घटिबो त बॉडी में ऑक्सीजन घटिबी त पोइ उनजे रेस्पॉन्स में हार्ट रेट तेज़ थींदो जीअं सर्कुलेशन तेज़ थिए त ऑक्सीजन जो जेको पुरावो आहे उहो मुख़्तलिफ़ ऑर्गन्स में थिए ॿियो जेकी सूरत मूंखे लॻे थी त थी सघे थो अधी खे कोई थायराइड प्रॉब्लम न हुजे T3 T4 TSH जो हिन में पैल्पिटेशन थींदी आहे छा मशवरो ॾींदो छा करे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त भाऊ खे इमीडिएटली जेको आहे न पंहिंजे कोई जेको सीनियर हुजे उनजे मतिलबु सुठे फिजिशियन वटि वञे ऐं तव्हां सम्झो था थायराइड जे लाइ हार्मोन जो बि टेस्ट कराए बिल्कुलु ऐं उन खां अलावा जेके हेमोग्लोबिन घटिजे थी उनजो पॉसिबिलिटी आहे त हिनखे सीलिएक डिज़ीज़ न हुजे या बि हाज़मे सरस्ते जी बीमारी आहे या पॉसिबल आहे त उहा ई मोहम्मद जुमन तव्हां डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿुधी वेंदी त तव्हां कंहिं सुठे फिजिशियन खे ॾेखारे जेको हार्मोनल डिज़ीज़ आहिनि उनजी बि टेस्ट करायो त मथां उनजे करे कॾहिं जेका दिलि जी धड़कन वधी वेंदी आहे या वरी ॿियूं जेके आहिनि कंहिं सुठे फिजिशियन खे ॾेखारे हिकु दफ़ो वरी ॿीहर उनजो इलाजु करायो ऐं डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो बि असां सां ॻाल्हाए हलो अस्सलाम वालेकुम हेलो सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर डॉक्टर जफर साहब तो ॻाल्हायां कराची खां वॾी महिरबानी डॉक्टर जफर तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु अॼु असां
जेके हाज़मे जी बीमारियूं उन ते ॻाल्हाए रहिया हा, सर असां तव्हांजो प्रोग्राम ॿुधो पर साईं हर पर तव्हां नाराज़ पियो थिए त मूंखे जो असुल तव्हां त न जो असांखे न साईं यंग पे थो लॻे न आहिनि। ख़ैर आहे उहो कॾहिं कॾहिं प्रोफेसर थी वेंदा आहिनि। तव्हां सवाल पुछो, इहे नंढियूं ॻाल्हियूं। अच्छा साईं खे जेको आहे पंहिंजो इहो मूंखां पुछणो साईं खे एच पायलर जेका डिज़ीज़ हूंदी आहे क्रानिक अल्सर में जेका थिए थी उन जी कहिड़ियूं अलामतूं आहिनि ॿाहिरि बि जेके माण्हू आहिनि जी, उहे जी। कीअं जेको आहे या लोकल ते डॉक्टर कीअं हुनजी जेको आहे साइन सिम्टम छा हूंदा इन जी ट्रीटमेंट कहिड़ी हूंदी? ठीकु आहे, ॿियो कयो डॉक्टर ज़फ़र तव्हांजो सवाल? बसि इहो ई साईं वॾी महिरबानी हो डॉक्टर साहब खां पुछूं था, तव्हां ॿुधो, वॾी महिरबानी तव्हां असांखे कॉल कई। अच्छा, डॉक्टर साहब तव्हांजी हुन ॻाल्हि थिए उहो त ख़ैर हाणे हिकु नंढियूं ॻाल्हियूं एच पायलोरी जेके आहिनि उन जूं कहिड़ियूं निशानियूं हूंदियूं क्रानिक डिज़ीज़ ऐं ॿाहिराड़ी जे माण्हुनि खे कीअं तव्हां गाइड कंदो? ॾाढो ज़बरदस्त सवाल हो। अच्छा भाई साहब, एच पायलोरी जेको आहे इहो हिकिड़ो जरासीम आहे। इहो अमूमन एसिड पेप्टिक जेके डिज़ीज़िस आहिनि उन में इन जो रिलेशन आहे सही। ऐं इहो इन जो ड्यूडिनल अल्सर में वधीक रोल आहे ऐं गैस्ट्रिक अल्सर में थोरो घटि, यानी 90% ड्यूडिनल अल्सर सां वास्तो थो रखे, ठीकु आहे। 10% तव्हांजो जेको आहे सो गैस्ट्रिक अल्सर सां बि इहो वास्तो रखे थो या गैस्ट्राइटिस सां बि वास्तो रखे। ठीकु आहे। हाणे छा हूंदो आहे त पहिरीं ॻाल्हि इहा त ॿाहिराड़ी में इनखे कीअं डायग्नोस कजे, इहो आहे ॿाहिराड़ी में टेस्ट थोरो मुश्किल आहे। हाणे छो त इन जी हिकिड़ी त स्टूल एंटीजन टेस्ट कंदा आहियूं जेके रिलायबल आहे, ॿी हाइड्रोजन ब्रेथ टेस्ट थींदी आहे ऐं टी जेकी आहे इहो एंटीबॉडी जंहिंजो एॾो को ख़ासि वैल्यू न आहे। जेकॾहिं एंटीबॉडी हूंदी त उहो लाइफ लॉन्ग पई हूंदी, उन जो को ख़ासि उन ते असां रिलाय न कंदा आहियूं। एच पायलोरी स्टूल एंटीजन हुजे या पोइ वरी तव्हांजो जेको आहे सो हाइड्रोजन ब्रेथ टेस्ट हुजे, पर इहे ॿ टेस्टूं उते पॉसिबल न आहिनि। हाणे इन जो मां हिकिड़ो क्लिनिकली कीअं क्लिनिकली डायग्नोस करे उन जो इलाज त करे न, भला हाणे जेकॾहिं टेस्टूं अवेलेबल न आहिनि छा इलाज न कबो? क्लिनिकली ईअं आहे भाई साहब त जेकॾहिं तव्हां उन पेशेंट खे ओमिप्राज़ोल ग्रुप जेको ॾियो न, उन जी साइन सिम्टम कहिड़ी हूंदियूं कीअं ख़बर पए? तव्हां डॉक्टर वटि ईंदो त कहिड़ी उन जी निशानियूं हुजनि जे तव्हां पहिरीं ॻाल्हि इहा आहे भाई साहब त पेट ते भारीपन हूंदो, हाज़मो कोन हूंदो, पेट में सूर हूंदो, सही आहे, उल्टी जहिड़ो महसूस थींदो ऐं कॾहिं बि खाधो खाईंदो जेके असां ब्लॉटिंग ऐं डिस्पेप्सिया चऊं, इहे सिम्टम कॾहिं हुन जा रिलीव न थींदा ऐं जॾहिं तव्हां हुनखे पेट जो भरिजी वञणु, हाज़मो न थियणु, इहो ई बिल्कुलु, ऐं हाज़मो न थियणु, पेट जो भरिजी वञणु, कॾहिं कॾहिं रिगर्जिटेशन थियणु, पेट भरियल भरियल रहणु, फुलियो जंहिंखे चवंदा आहियूं, फुलियल पेट हूंदो, यानी ईअं महसूस कंदो। क्लिनिकली बि जेकॾहिं को डॉक्टर साहब मुंहिंजो मतिलबु को बि डॉक्टर जेकॾहिं क्लिनिकली डायग्नोस करणु चाहे त कंहिं हद ताईं पहुची सघे थो, इलाज करे सघे थो। पर ॻाल्हि इहा आहे भाई साहब त हज़ारे जेके आहिनि न डिज़ीज़िस जा सिम्टम बिल्कुलु सेम आहिनि। एच पायलोरी लाइ क्लिनिकली माना ॾाढो ॾुखियो आहे, पर हिन में हिकिड़ी पॉइंट आहे जेकी मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो त जेकॾहिं तव्हां हुनखे आम ट्रीटमेंट ॾियो था न, जीअं ओमिप्राज़ोल एंटासिड वग़ैरह, पेशेंट बहितर न थियो 2 हफ़्तनि में, काई हुन में इम्प्रूवमेंट न आई, त तव्हां हुनखे ब्लाइंडली बि ट्रिपल रिजीम ॾेई सघो था। मतिलबु इलाज मौजूदु आहे। बिल्कुलु। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? साईं जावेद मां घोटी ॻाल्हायां साईं। वॾी महिरबानी जावेद महर, तव्हां असांखे फ़ोन कई, डॉक्टर साहब सां गॾु छा पुछंदो? डॉक्टर साहब इहो पुछणो त मुंहिंजो अखियूं सदाईं काढ़ियूं रहंदियूं आहिनि, चमड़ी सियारे में ख़ुश्क थी वेंदी आहे। अच्छा, ॿियो को सवाल? न सर, वॾी महिरबानी हो, वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾियनि था, तव्हां असांखे फ़ोन कयो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त जेको एच पायलोरी जी जेकॾहिं क्रॉनिक थी वञे त इन जो 3 रेजिम में वञे त बहितर थी सघंदा मरीज़? बिल्कुलु भाई साहब, एरेडिकेट थी वेंदो आहे। ऐं ॿी जेकी पॉइंट आहे ख़ासि, ॾिसो जेको सोर्स मौजूदु आहे तव्हां वटि, जंहिंमां एच पायलोरी तव्हांखे लॻे थो, उन सोर्स ते बि तव्हांखे नज़र रखणी पवंदी न। त फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजे घर में सफ़ाई सुथराई न आहे, सैनिटेशन सिस्टम सुठो न आहे, तव्हांजी स्टरलाइज़ेशन प्रोग्राम सही न आहे, मतिलबु इहे त हाणे अलॻि शयूं, मतिलबु तव्हांजो मक़सदु आहे त साफ़ सुथरो पाणी, साफ़ सुथरो खाधो खाइणु, इहे सभु शयूं जॾहिं तव्हां ॾिसो न हिकु दफ़ो पोइ दवा हुनजो असरु कंदी, पोइ दवा असरु कंदी। बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं दवा त उहो ई असरु कंदी भाई साहब, तव्हांजे एच पायलोरी खे ख़तमु करे छॾींदी। अच्छा, वायरस ख़तमु, पर वरी ॿीहर लॻंदो त जेको सोर्स तव्हांजो मौजूदु आहे उनखे बि त बहितर कयो न। हा, उनखे बहितर कयो। जी, हाणे ॿियो हिकु इहा पॉइंट। अच्छा डॉक्टर साहब, जावेद महर जो सवाल हो त मुंहिंजो अखियूं ॻाढ़ियूं तरह बि चमड़ी ख़ुश्क थी वञे, भाई साहब सियारे जे अंदरि इहे जेके चेंजिस आहिनि इहे ईंदियूं आहिनि, इहे अमूमन उहे माण्हू हूंदा आहिनि जेके एलर्जी, पर इन में भाऊ खे हिकिड़ो अर्ज़ु कंदो हाज़मे जे सरिश्ते जे हवाले खां बि एच पायलोरी वारा जेके पेशेंट हूंदा आहिनि उहे एलर्जिक प्रोन हूंदा आहिनि। मतिलबु कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे पंहिंजो इलाज कराए बहितर थी सघे आहे त अधे खे एच पायलोरी बि हुजे, इहो बि पॉसिबल आहे। असां सां गॾु ॿियो बि कॉलर आहे, इरफान। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्लाह शुक्र आहे। कि छा पुछंदो डॉक्टर साहब खां? आंडे छा एलर्जी, मतिलबु कहिड़ी तकलीफ़ थी थिए? अच्छा, जॾहिं कणिक जी मानी या का शइ खाइनि था त उन्हनि खे तकलीफ़ थिए थी, हाज़मो सही नथो रहे?
जी सर उनखे हिक त मोशन था कनि, ॿियो सर उनजो मुंहुं जेको आहे सुकी थो वञे पियो सर। अच्छा इहे पैदाइशी ईअं आहिनि या हाणे थी आहे उन्हनि खे? न सर पैदा थी आहिनि सर, हाणे न थी सर। ठीकु आहे, तव्हां को ॿियो सुवाल पुछंदो? न सर हिनजो इहो डॉक्टर साहब इलाज सर आहे ई न, इहो डॉक्टर साहब पुछो हिनजो इलाज आहे या हुनजो आहे ई न इलाज सर? ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾिनो, वॾी महिरबानी इरफान, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। ऐं डॉक्टर साहब मुंहिंजो टी ॿार आहे जेकॾहिं कणिक खाइनि था त बीमार थी वेंदी, कहिड़ी बीमारी आहे इहा? या सीलेक्ट डिज़ीज़ हिनखे असां चवंदा आहियूं। हा, या सीलेक्ट डिज़ीज़ खे प्रोटीन एंटेरोपैथी बि चइबो आहे। हाणे छा हूंदो आहे, ग्लूटन हिकिड़ी जेकी कणिक आहे हिन में हिकिड़ी प्रोटीन आहे लहमियात आहे जंहिंखे असां ग्लूटन चवंदा आहियूं। ग्लूटेन चवंदा आहिनि। असल में छा हूंदो आहे वाहे साहब, कुदरती तौर ते कंजनाइटली इन जेको स्मॉल इंटेस्टाइन आहे नंढो आंड्रो उहे रिसेप्टर ठहंदा ई न आहिनि कुदरती तौर ते। हाणे छा थींदो, जेकॾहिं असां इन ॿारनि खे जेकॾहिं असां गंदम यानी कणिक आहे, कणिक सां रिली सिर्फ़ु कणिक न बल्कि जीअं बिस्किट आहे, जीअं पेस्ट्री आहे, जीअं केक आहे, जीअं स्लाइस आहे, जीअं डबल रोटी आहे, उन सां रिलीवेंस जेके बि शयूं आहिनि जंहिंमें ग्लूटन हूंदी, जेकॾहिं इनखे असां ॾींदासीं त इन में नंढो आंड्रो उनखे जज़ब न करे सघंदो ऐं उते एलर्जिक रिएक्शन पैदा थींदा। इनजो कोई इलाज आहे? इलाज इहो आहे त इनखे लाइफ लॉन्ग असांखे ग्लूटन फ्री करणो पवंदो। कणिक न आहे ॾियणी, कणिक न दवा जे ज़रिए ठीकु थी सघे? दवा इन जी कोई बि डेफिनेट न आहे, छो त रिसेप्टर कुदरती आहिनि ई न। सिलेक्ट डिजीज़ जी कोई इलाज आहे? सिलेक्ट डिजीज़ जो कोई इलाज न आहे एक्सेप्ट तव्हां ग्लूटन फ्री कयो पेशेंट खे। मतिलबु जेसि ताईं कणिक न खाईंदा या कणिक जो खाधो न खाईंदा त ठीकु थी वेंदा। बिल्कुलु। ऐं ॿी हिन में एडिशन तव्हां नॉलेज ॾेई छॾिया पंहिंजे नाज़रीन खे त जेकॾहिं माण्हू चांवर ऐं ॿिया शयूं इस्तेमालु करे थो, वरी विच में कणिक बि खाई छॾियईं त उहे जेके ॿिया अज्जा आहिनि उहे बि जज़ब कोन थींदा इन आड़। मतिलबु इन शइ खां बचणो, इन शइ खां टोटली बचणो आहे। जेकॾहिं ॿियूं शयूं खाधे त ॾिसो न, हिकिड़ो आहे त हिकिड़ी जेकी प्रोडक्ट जज़ब कोन थी थिए त साथ ॿियूं प्रोडक्ट बि खणी वेंदी। असां सां कॉलर आहे नादिर अली लाड़काणे खां। हेलो अस्सलाम वालेकुम। सर मोहम्मद अली लाशारी पियो ॻाल्हायां, मां लाखणे मां सर मोहम्मद अली लाशारी। मोहम्मद अली वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। जी मोहम्मद अली, डॉक्टर साहब खां छा पुछंदो? सर मुंहिंजो पुटु आहे तक़रीबन 25 साल जी एज आहे हुनजी। जी उनजो मादे जो प्रॉब्लम अथसि, तॾहिं छा असां त इलाज मूं कराए तमामु थकी पियो आहिनि। मुंहिंजो वालदेन मां मुंहिंजी घरवारी ॾाढा परेशान आहियूं ऐं उनजी ओकार जी बीमारी असर स्टार्टिंग जेका उनजो ओकार आहिनि। हर ॻाल्हि ते उल्टी थी अचे, हर मां खाधे खां पोइ उल्टी थी अचे। स्टार्टिंग बीमारी उल्टी दस्त थी वेंदा हुआ, उहो जेको आहे 2 दफ़ा मां दाख़िला कराया हुआ, एडमिट करायो हुआ हॉस्पिटल आगणे में ऐं सुठनि खां इलाज करायो आहे। जीअं डॉक्टर कोड़ोमल आहे, डॉक्टर असां वटि आहे, हाबड़ो साहब आहे, उन खां पोइ डॉक्टर असां वटि 2 टे ॾाढी इलाज करायो आहे। हाणे हुनजो इलाज जेकॾहिं हले पियो, निड़ो खाए थो, टेबलेट ओकारा कोन था कनि था, पर जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि बंदि था कनि त उनजो ओकारनि जो मसइलो जेको साॻियो स्टार्ट थी थो वञे। असां वॾा परेशान लॻा पिया आहियूं। हाणे मूंखे महिरबानी करे साईं अमाला साहब वेठो आहे, मूंखे गाइड कयो सर। मां वालदेन तव्हां ख़बर आहे न इन अरसो घणो थियो आहे, इनखे टाइम घणो थियो आहे? जी सर, इन बीमारी टाइम घणो थियो आहे? सर इनखे 4 साल थिया आहिनि तक़रीबन। मूं वटि वॾा 2 जेके पूरा भरिया आहिनि। डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे या जवाब ॾींदो? ठीकु आहे मोहम्मद अली, तव्हांखे जवाब ॾींदो। वॾी महिरबानी। ऐं तव्हांखे डॉक्टर साहब खां जवाब ॾिजो, तव्हां टेलीविज़न ॾिसंदा रहो ऐं डॉक्टर साहब तव्हांखे मुकमल जवाब ॾियो। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो गुज़ारियो आहे, मोहम्मद अली खे जवाब बाद में वञूं था वक़फ़े ते, वक़फ़े खां पोइ मोटी ईंदासीं, अची मोहम्मद अली खे जवाब ॾियो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु असां हाज़मे जी बीमारियुनि ते ॻाल्हायो। डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु आहे। तव्हां बि फ़ोन करे को बि सुवाल पुछी सघो था। ऐं असां सां गॾु हिकिड़ो कॉलर आहे, पहिरीं उनखे शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं मुंहिंजा भाउ केरु था ॻाल्हायो, किथां? साईं जैकबाबाद खां अब्दुल अईस सुमरो अर्ज़ कयां पियो। वॾी महिरबानी अब्दुल अईस सुमरो, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु, छा सुवाल पुछंदो? मुंहिंजो साईं जन खां इहो सुवाल आहे त जेको एसिडिटी आहे असल उनजो कारण चाहे उहो छाजे करे थींदी आहे। ॿियो मां साईं जन खे इहो अर्ज़ कंदो हलां त पंहिंजो डॉक्टरनि खां मां बाक़ाइदा जेको आहे ट्रीटमेंट वरिती। डॉक्टरनि जो इहो चवणु आहे त जॾहिं बि तव्हां लंच कयो था, ब्रेकफास्ट या डिनर, त उनमें जेको पाणी आहे जेके 2 कलाक अॻु में पियो था त तमामु बहितर आहे, पर पाणी मानीअ जे मथां न कयो। ऐं इहा प्रैक्टिस मां कंटिन्यू पंहिंजो जेको आहे कंदो ई अचां पियो। पर उनजे बावजूद बि जेको आहे एसिडिटी थिए पई, उनजो असुल कारण छा आहे ऐं उनजो इलाज छा आहे? साईं जन खे इहा तकलीफ़ साईं जो वज़न घणो आहे? साईं तव्हांजो वज़न घणो आहे? साईं मां सम्झां थो मुंहिंजो 64-65 जे लॻभॻि, एज मां सम्झां थो 46। तव्हां को सिगरेट वग़ैरह छिकींदा आहियो?
अल्लाह साईं जी महिरबानी अॼु ॾींहुं ताईं कान सर। ठीकु आहे। अच्छा तव्हां दवा वठो था उन खां सवाइ भला दवा जॾहिं खाओ था पोइ एसिडिटी घटे थी? अर्ज़ु या त अक्सर जेको आहे न राति जे टाइम पर मां राति जे टाइम बि जेकॾहिं मां मानी वठंदो आहियां त उन खां पोइ 5-10 मिंट घटि में घटि पंहिंजे घर जे सहन ते, ग़रीब घर आहे हिकिड़ो, ग़रीब घर जे अंदरि नंढड़ो हिकिड़ो सहन आहे, उते भई 2-3 कदम चहल पहल करण खां पोइ कॾहिं कॾहिं जेको एसिडिटी थींदी आहे पोइ ख़बर न आहे हुनजो कारण छा आहे। मुंहिंजो मतिलबु आहे कंहिं डॉक्टर ॾे वियो का दवा वरितव? बिल्कुल फिजिशियन डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी ट्रीटमेंट। ठीक आहे महिरबानी अब्दुल तव्हांखे जवाब ॾियो था। डॉक्टर अमन लाबासी अब्दुल चए थो एसिडिटी छो थींदी आहे, इन जवाब ॾियो पोइ मोहम्मद अली जो जवाब ॾींदा। हा वाहि साहब ॻाल्हि इहा आहे त एसिडिटी थियण जो जेको रीज़न्स आहिनि उहे कई आहिनि, मल्टीपल उनजा रीज़न्स आहिनि। एसिडिटी जो मतिलबु इहो आहे त जॾहिं तव्हांजो हाइड्रोक्लोरिक एसिड जेको मैदे में ठहे थो उनजो अमाउंट जेको आहे उहो वधी वञे, एक्सीर थी वञे। हाणे उन में कुझु उहे फैक्टर्स आहिनि जेके असां चवंदा आहियूं फूड इंड्यूस फैक्टर्स, खाधे जा जेके फैक्टर्स आहिनि, अहिड़ा स्पाइसी फूड तव्हां खाओ था जंहिंजे करे उन ऐं ॿियो एबनॉर्मल टाइम ते तव्हां मानी खाओ था, मानी तव्हां वधीक खाई वञो था, ऐं 6 ॾींहं सब्जियुनि जो जेको शेड्यूल आहे उहो तव्हां ब्रेक कयो था, तव्हां 6 ॾींहं गोश्त था वठो, 1 ॾींहुं सब्जी था। ठीकु आहे। एसिडिटी वधण जा सबब जेको आहे उहो खाधो आहे या टेंशन आहे? जी जी, खाधो प्लस टेंशन। हाइड्रोक्लोरिक एसिड इन करे वधंदो। अहिड़ा कहिड़ा खाधा आहिनि जेके इनखे घटाइनि था? घटाइण में वाहिद साहब जीअं खीर आहे, एंटेसिड आहे, खीर आहे, ॾही आहे, तव्हांजी लस्सी आहे, ऐं सब्जियूं आहिनि, ऐं घणो अक्सीर पाणी जो इस्तेमालु आहे, ऐं घटि खाधो। अच्छा तव्हां सां छा था सम्झो त पाणी जेको आहे सो मानी जे मथां या मानी खां पोइ न पीअणु घुरिजे? वाहिद साहब पहिरियों ॻाल्हि इहा त उहो डिमांड ऑन द विल आहे। मिसाल जेकॾहिं तव्हां पहिरियों पाणी पीओ था त उहो बहितर आहे, उन में एंजाइम खे मौक़ो मिले थो, डाइल्यूट नथियूं थियनि न त जल्दी हाज़मो करे थियूं वठनि। अञा इहो रहे थो हिकिड़ो कॉलर उनखे बि शामिल कयो त एसिडिटी ते अञा बि ॻाल्हाईंदासीं। मोहम्मद अली साहब जो उन ते अचो था, हिकिड़ो कॉलर पहिरियों उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। जी साईं। अस्सलाम वालेकुम। अदा केरु था ॻाल्हायो, किथां? इस्माइल जो ॻाल्हायां सांगड़ में साईं। नालो ॿुधायो। मोहम्मद इस्माइल सांगड़ में। वॾी महिरबानी इसरार, तव्हां सांगड़ खां फोन कई, डॉक्टर साहब खे छा पुछंदो? जी डॉक्टर साहब खां सवाल कहिड़ो कंदो तव्हां? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। आधा सवाल इहो आहे त इहो पेशाब में तकलीफ़ आहे गदूर जी, राति जो 5-7 दफ़ा उथणो पए ऐं कैप्सूल बि खाईंदो आहियां, डॉक्टर ॾिना आहिनि, गदूर 47% आहे हुनजो जेको इलाज। ठीकु आहे तव्हां जवाब वॾी महिरबानी तव्हांखे जवाब ॾींदा, वॾी महिरबानी तव्हांजी। इसरार तव्हांखे जवाब ॾींदा। अच्छा एसिडिटी जो इलाज मौजूदु आहे? बिल्कुलु इलाज आहे वाहिद साहब। तव्हां जेको आहे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त 3 महीननि जो कम अज़ कम कोर्स करे हाइड्रोक्लोरिक एसिड जी जेकी सुपर सिक्रीशन आहे उनखे तव्हां सप्रेस कयो, उन खां पोइ इन ई इंस्ट्रक्शंस ते हलो, जेको मतिलबु पंहिंजो ख़ुशि रहो, एग्ज़ाइटी न खणो, प्लस परेशानी एतिरी न खणो, खीर जो इस्तेमालु घणो कयो, 6 ॾींहं सब्जी खाओ, उन में मसाला जेके आहिनि स्पाइसी उहे तव्हां घटि इस्तेमालु कयो। सां बिल्कुलु ठीकु। अच्छा ॿीहर बि वधी दवा जी ज़रूरत जेकॾहिं ॿीहर बि हाइड्रोक्लोरिक एसिड वधी सघे थो, एसिडिटी थी सघे थी? पॉसिबल आहे, पर उहो डिपेंड करे थो तव्हांजी डाइटरी हैबिट्स ते। जेकॾहिं उनखे तव्हां इम्प्रूव करे वियो ऐं उन शेड्यूल ते अची वियो ऐं वेट बि तव्हांजो नॉर्मल आहे, स्मोकर बि न आहियो, त इहे पोइ फ़ाइदो थींदो। हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केरु था ॻाल्हायो, किथां? वॾी महिरबानी एजाज़ बिरोई, तव्हां डेरा मुराद जमाली खां फोन कई, छा पुछंदो एजाज़? नंढड़ो छोकिरो आहे, पैदा थियो उन टाइम खां इनखे थोरो झटके जो असर हुयो। हाणे 5 साल जो आहे, छोटू न घुमे थो और न ॻाल्हाए थो। अच्छा इस्लामाबाद वारा अची इन जो जेको आहे न मुआइनो करे विया, वरी उहा बि उनखे पोलियो वग़ैरह बि न। अच्छा पैदाशी आहे या पैदा थियण खां पोइ या बीमारी थी? हेलो एजाज़। हेलो जी, इहा पैदाशी आहे या पैदा थियण खां पोइ या बीमारी थी हुन ॿार खे? शायदि कॉल कटिजी वई। तव्हां एजाज़ तव्हांखे बि जवाबु ॾियूं था, तव्हां बि टीवी ॾिसंदा रहो। डॉक्टर साहब तव्हांखे डॉक्टर साहब सभ खां पहिरीं हाणे ईंदासीं, 2 जवाब आहिनि, उहे इसरार खे बि ॾींदासीं, एजाज़ खे बि ॾींदासीं। पर मोहम्मद अली जो जेको पुटु 25 सालनि जो आहे ऐं जेको मुसलसल इलाज पियो कराए, पर उनजी उल्टी या नाज़ियाटिक जेको आहे, जेको बि खाए थो उनखे उल्टी अची थी वञे या अहिड़ो महसूसु थिए थो, ऐं उहो 4 सालनि खां इलाज पियो कराए, या कहिड़ी बीमारी आहे, ठीकु थी सघे थो? न वाहिद साहब, इहा इनखे असां फंक्शनल गैस्ट्रोइंटेस्टाइनल डिज़ीज़ चवंदा आहियूं, जेके अमूमन जेका मोहम्मद अली जो पुटु। जी जी बिल्कुलु,
इहो साइकोलॉजिकल घणी पई लॻे जेके ज़हनी बीमारी आहे जंहिंजे करे इहा नाज़ियटिंग आहे। बहितर इहो आहे त साईं जन खे पहिरीं ॻाल्हि इहा त एंडोस्कोपी वग़ैरह कराए ऑर्गेनिक काज़ खे रूल आउट कराए छॾनि त जीअं उन मां आजो थी वञे माण्हू, उन खां पोइ हिन जो इहो ई ट्रीटमेंट थींदो। इन खे फंक्शनल गैस्ट्रोइंटेस्टाइनल डिज़ीज़ जी डोमेन में ट्रीट कबो, जंहिंमें उन में एंटी डिप्रेसेंट कुझु ड्रग्स आहिनि उहे रखणा पवंदा। मतलब तव्हां जो त कंहिं ज़हनी बीमारी जे माहिर डॉक्टर सां मशवरो कनि त पोइ इहो बहितर थी सघे थो, पोइ ॿई इलाज गॾु हलंदा त ठीकु थी। त मोहम्मद अली, तव्हां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि ॿुधी हूंदी त तव्हां इलाज करायो पिया, उहो सुठनि फिज़िशियन खां लाड़काणे में तव्हां करायो पिया, उन सां गॾु जेको ज़हनी बीमारी जो माहिर जेको साइकेट्री जो डॉक्टर आहे उन खां बि इलाज करायो त इहे जॾहिं ॿई डॉक्टर जॾहिं हिन जो इलाज कंदा त तव्हांजो छोकिरो जेको आहे उहो बिल्कुलु ठीकु थी वेंदो। पर उनजो इलाज करणु तव्हां ज़रूरु आहे। असां सां गॾु हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे, अली हसन संदीलो, उनखे हलो अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी अली अकबर, छा डॉक्टर साहब खां पुछंदो? मूंखे कमर में सूर ॾाढो थो थिए। चेल में? हा चेल में कमर जेकी आहे न उते ईअं घुमा थो कल्यां कल्यां त वरी कमु छा कंदा आहियो अली अकबर? कमु छा कंदा आहियो? कमु सर हाणे मां पीटी सेल रिटायर आहियां, 3 साल आहियां। अच्छा, तव्हां पंहिंजे टीवी जो आवाज़ घटायो। तव्हां इलाज कुझु करायो या न? इलाज जे लाइ साईं दवा वरिती आहे। उमिरि बि 60 साल खां मथे हूंदी? सर मुंहिंजी 1958 में पैदाश आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो त तव्हां ॿुधंदा रहो, डॉक्टर साहिबु तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। अच्छा डॉक्टर साहिबु, इसरार जेको उन चयो त मूंखे गुदूद जी बीमारी आहे, जेको माना पेशाब में साड़ो वञी दवा वठां थो, इन लाइ छा एडवाइस? इन जे लाइ गदू ॾिसो 47 ग्राम हुन ॿुधायो, नॉर्मल 20 ग्राम हुनजो वेट हूंदो आहे, त इहो माना 5-6 ते वधीक आहे। बहितर इहो आहे त इहो TURP जेको आहे न ऑपरेट कराइनि, छो त कैप्सूल ऑलरेडी खाइनि पिया। इहो के गुर्दे जे माहिर डॉक्टर खे ॾेखारियो? जी, यूरोलॉजिस्ट त इन जो इलाज थी सघे थो। अच्छा, एजाज जेका नंढड़ी 5 सालनि खां पोइ जीअं पैदाइशी झटका अची विया, उन लाइ डॉक्टर बि आया पर उनजो इलाज न थी, त उनखे तव्हां छा एडवाइस कंदो कि वॾी अस्पताल वञनि, छा कनि? न, इन जो ब्रेन डेवलपमेंट जेकी थियणी हूंदी आहे उहो इनिशियल 2 इयर्स में थींदी आहे, उन खां पोइ पॉसिबल न आहे। हा, जीअं जीअं उमिरि वधंदी हिननि में कुझु इम्प्रूवमेंट ईंदी, एतिरी ईंदी जो पाण वेही वेंदा, थोरो घणो घुमी वेंदा, इहो सिस्टम ईंदो। बाक़ी हिन जो परमानेंट इलाज एट प्रेज़ेंट अॼु ताईं कोई अहिड़ो न आहे। पर वञी के डॉक्टर वटि न्यूरोलॉजिस्ट खे ॾेखारे पंहिंजो इलाज करायो। अली अकबर संदीलो जो इलाज त 40 मतिलबु उनजी 60 साल जो रिटायर आहे, उनजी चेल में सूर थो रहे, हिनखे तव्हां छा एडवाइस कंदा? वाइस साहिब, इहो चेल वारो सूर मूंखे जेको लॻे थो शियाटिका कुनरग जंहिंखे चवंदा आहियूं न, या ऑस्टियोपोरोसिस हूंदो या ऑस्टियोआर्थराइटिस हूंदो। सो बहितर इहो आहे त उनजो वर्टिब्रल कॉलम जो आहे एक्सरे वग़ैरह कराए न, ऐं जेको आहे न्यूरो सर्जन जेके हूंदा आहिनि उनखे ॾेखारनि, या आर्थोपेडिशियन आहे उनखे बि ॾेखारे सघिजे थो। डॉक्टर साहिबु, जॾहिं असां अचूं था त जीअं ब्लोटिंग जी तव्हां ॻाल्हि, हर वक़्तु पेट भरियो पियो आहे, वज़न ई वज़न, इहो छा आहे, छो थो थिए? वाह साहिब, इन जे अंडरलाइंग पहिरीं ॻाल्हि इहा त एसिड पेप्टिक डिज़ीज़ जेकी आहे उन जे करे अमूमन इहो थींदो आहे। उन एसिड पेप्टिक डिज़ीज़ में अमूमन पेप्टिक अल्सर या गैस्ट्राइटिस इन जे करे इहो थींदो आहे। मोस्टली H पाइलोरी इन सां एसोसिएट हूंदो आहे। इन पेशेंट खे असांखे डीपली इन्वेस्टिगेट करणो पवंदो, ऐं बहितर इहो आहे त उनजी एंडोस्कोपी थिए, ऐं H पाइलोरी जे लाइ अंदरि बायोप्सी खणिजे या प्रोंटोडायोन डाई असां हणंदा आहियूं। गैस न आहे, एक्चुअली मैदे जा जेके पर्दा आहिनि न वाइस साहब, इहे उन्हनि जी सोजन थी वेंदी आहे, उन में हिकिड़ी सोज़िश अची वेंदी आहे। बिल्कुलु, इहो तव्हांखे ईअं महसूसु थींदो आहे। हाज़मो बि सही न थींदो आहे। तव्हां जेतिरो खाईंदव ओतिरो, तव्हां 2 गिरह विझंदव तव्हांखे लॻंदो त पेट बिल्कुलु एतिरो भरिजी वियो ॼणा असां 10 जेके आहिनि रोटियूं खाई छॾियूंसीं। सो इहो एसिड पेप्टिक डिज़ीज़ जे करे थींदो आहे, हिकिड़ो नंबर 1। नंबर 2, फंक्शनल जेके इंटेस्टाइनल डिसऑर्डर्स आहिनि उन जे करे, माना साइकोलॉजिकल, उहो बि इहो इन जे करे बि थींदो आहे। इनजो इलाज मौजूद आहे? बिल्कुलु इलाज कराए त बहितर थी सघे। बिल्कुलु। असां हिकिड़ो कॉलर आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। नवाब शाह खां मोहरम शर पियो ॻाल्हायां साईं। वॾी महिरबानी मोहरम, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिब असां सां गॾु हेपाटाइटिस जो मुंहिंजो मसइलो हुयो, ऐं उन खां बाद में हींअर मूंसां BP जो मसइलो रहे थो। मुंहिंजो ब्लड प्रेशर बिल्कुलु माना घटि रहे थो साईं। घटि थो रहे? जी जी साईं, उन जे बारे में कुझु ॿुधाइजो। छा मतलब मानी सही खाओ था, बुख तव्हांखे सही थी लॻे? जी जी साईं, निंड घटि थी अचे, इहो मसइलो आहे। घटि मां मुराद केतिरो? मतलब मानी सही था खाओ तव्हां, बुख लॻे थी? जी जी, मानी बिल्कुलु सही तरीक़े सां खाऊं था, पर ब्लड प्रेशर माना लो थी थो वञे। मथियो केतिरो आहे, हेठियो केतिरो आहे? BP 60 ते रहे थो साईं हेठियो। ऐं मथियो?
मथे मूंखे 80 थो रहे या 70 थो रहे या 100 थो रहे। अच्छा, हेपेटाइटिस जे इलाज में तव्हां उहो जेके सुयूं हणबियूं आहिनि उहे हणायूं छा? हेपाटाइटिस साईं मूंखे पहिरीं बी हुई, उन खां बाद में हेपाटाइटिस डी हुई, उन जो वैक्सीन मूं तक़रीबन 10 महीना हणायूं आहिनि। हींअर PCR कराई आहे। अच्छा, हिकड़ी ॻाल्हि मोहरम, तव्हांखे हेपेटाइटिस बी ऐं डी ॿई आहिनि? जी जी, हाँ, हींअर PCR कराई आहे, नेगेटिव आई आहे डी। नेगेटिव, माना ॿिन्ही जो इलाज करायो अथई? शुक्र अल्लाह। जी जी सर, उन खां बाद मेरे को इहो मसलो रहियो रहे, बस मथे में सूर ऐं बीपी। अच्छा, कमकार करण में का तकलीफ़ आहे, हलण फिरण में का तकलीफ़ आहे? न सर, ॿियो अहिड़ो को मसलो न। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियो था। तव्हां ॿुधो डॉक्टर साहब, तव्हांखे जवाबु। डॉक्टर साहब, अक्सर माण्हू शिकायत कंदा आहिनि त असांजो ब्लड प्रेशर हाई रहे थो 90%। इहो अहिड़ो मरीज़ आहे जंहिंजो ब्लड प्रेशर लो थो रहे, छो? हाज़मो बहितर आहे, मानी बि खाए थो। इन जो रीज़न असां हिस्ट्री हुन खां वठी छॾीसीं, सिधी ख़बर इहा बि पइजी वई। इंटरफेरेंस जेके आहिनि न भाई साहब, जेके हेपेटाइटिस बी में लॻनि, डी में, बी में लॻनि, डेल्टा में लॻनि या हेपेटाइटिस सी में लॻनि, इंटरफेरान जॾहिं इलाज थींदो आहे उन जा साइड इफेक्ट प्रोलॉन्ग थी वेंदा आहिनि न। अच्छा, कई अरसे ताईं उन जा साइड इफेक्ट रहंदा आहिनि। हाणे उहे डिप्रेशन कराए, इनखे असां चवंदा आहियूं पोस्ट इंटरफेरान डिप्रेशन या पोस्ट इंटरफेरान डिप्रेशन सिंड्रोम्स। न त ब्लड प्रेशर छो घटि आहे? ब्लड प्रेशर उहे त उन ते पियो अचां त इन में इहो छा आहे त इहो इंटरफेयर कंदा आहिनि इंटरफेरेंस थायराइड सां, जेको थायराइड ग्लैंड आहे, ॿियो एड्रिनल ग्लैंड सां। हाणे इहो पॉसिबल आहे त भाऊ जो थायराइड या एड्रिनल ग्लैंड इन्वॉल्व थी वियो हुजे, जंहिंजे करे हाइपोटेंशन वग़ैरह हिनखे रहे थो। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त न त हाणे हिन जो इलाज आहे? सीनियर बिल्कुलु आहे, पंहिंजे सीनियर जेको फिजिशियन या उनखे ॾेखारे पंहिंजो इलाज कराए त बहितर थी वेंदो। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, अदा केरु किथां? नई मुस्तफा शाह सर, नौंदेरी खां ॻाल्हायां। वॾी महिरबानी, मुस्तफा, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो? हेलो जी, डॉक्टर साहब खां छा पुछंदो? नईम जी सर, इहो ई पुछणो आहे त शुगर जो को मसइलो को हल आहे इन जो, शुगर जी बीमारी जो? अच्छा, तव्हांखे आहे या तव्हांजे कंहिं मरीज़ खे आहे? जी हाँ सर, फैमिली मेंबर आहे असांजो, उनखे आहे तमामु घणो। माना तव्हां सम्झ मतिलबु त शुगर जो को मुकमल इलाज आहे, इहो पुछणु चाहियो था? जी जी, ठीकु आहे। थी वञे बिल्कुलु, या उमिरि घणी आहे तव्हांजे मरीज़ जी? 60। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियो था। नईम ॿुधो, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, शुगर जो जेको नई मुस्तफ़ा जो पुछणु पवंदो आहे त जेकॾहिं शुगर कंहिंखे थी वञे, छा मुकमल इलाज आहे, मुकमल दवाउनि सां ठीकु थी सघे थी या ज़िंदगी भर दवाऊं खाणी पवंदियूं? ज़िंदगी भर दवाऊं खाणियूं पवंदियूं भाई साहब, छो मुकमल अञा दवा आई न आहे, इहा अंडर प्रोसेस आहे। आईंदा 10 सालनि जे अंदरि अंदरि इहा वॾी प्रोग्रेस ईंदी हिन में, ऐं थी सघे थो त इहो परमानेंट मसइलो हल बि थी वञे। फ़िलहाल जेको आहे उनखे कंट्रोल करिणो आहे। जेकॾहिं शुगर कंट्रोल न आहे त छा उनजूं कॉम्प्लिकेशन थी सघे? बिल्कुलु भाई साहब, अखि ख़राब थी सघे थी, उनजा गुर्दा ख़राब थी सघनि था, उनजो नर्वस सिस्टम ख़राब थी सघे थो, उनजो पेर ख़राब थी सघे थो, उनखे दस्त उल्टनि जी बीमारी थी सघे थी, उनजी जिल्द जेकी आहे चमड़ी उहा ख़राब थी सघे थी। इन करे मतिलबु हिन वक़्तु जेको इलाज आहे न डॉक्टर बस, हिन वक़्तु जेको इलाज मौजूदु आहे उनजे ज़रिए शुगर खे कंट्रोल ज़रूरु रखिणो आहे त जीअं बहितर ज़िंदगी गुज़रे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम। जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां? जी सलीम जावेद थो ॻाल्हायां, शिकारपुर खां। वॾी महिरबानी सलीम जावेद, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो? मूंखे कुझु टाइम खां मूंखे मादे जी तकलीफ़ आहे। जी हा, मादे जी तकलीफ़ जो जेको आहे खाधे खाइण खां पोइ पंहिंजो ॾाढी तकलीफ़, एसिडिटी वधी वेंदी, सूर थो थिए या उल्टी थी थिए? थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। एसिडिटी थींदी आहे, सूर थींदी आहे, मतिलबु पेट भरिजी वेंदो आहे, ईअं ओघरायूं थींदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ आहे? न, सिर्फ़ु मां खाइण खां पोइ एसिडिटी माना जलन शुरू थी वेंदी आहे। पोइ इहे उनजो कोई इलाज करायो था? जेके आहिनि जी, उनमें जलन तमामु घणी थींदी आहे। ठीकु आहे, उनजो इलाज करायो था? इलाज मूं असल में कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो हुयो, पर मूं सिर्फ़ु उहो पंहिंजो ओमीप्राज़ोल ग्रुप में जेको आहे कैप्सूल जेको आहे उहो खाईंदो आहियां। उन सां को फ़ाइदो थियो तव्हांखे? फ़ाइदो उहो मतिलबु टाइमली आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾियो, वरी महिरबानी। अच्छा डॉक्टर साहब, इहा ई डिस्पेप्सिया ईअं करे चयो त हार्ट बर्न खाधे खां पोइ बिल्कुलु ईअं साड़ो जेको बिल्कुलु मुंहं ताईं अचे, हिन जो बि सुवालु इहो त छो थींदो आहे? भाई साहब, उहो ई त एसिडिटी वधे थी। हाणे इन में वेट ॾिसणो पवंदो, जे वेट घणो आहे त उहो घटाइणो पवंदो, स्मोकर आहे त उहो बंदि करिणो पवंदो, स्पाइसी फूड बंदि करणा पवंदा, सब्जी 6 ॾींहं करणी पवंदी शेड्यूल में, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं गोश्त जो हूंदो, पाणी जो इस्तेमालु अक्सीर हूंदो, ऐं प्लस खीर जो इस्तेमालु, ॾही जो इस्तेमालु,
ऐं लस्सी वग़ैरह जो इस्तेमालु ऐं हर वक़्त में खाधो घटि खाइबो ऐं टाइमली खाधो खाइबो वक़्त सां खाइबो इहे ऐं प्लस डेली वॉक कबी अच्छा दवाऊं आहिनि इन जूं हार्ट बर्न जेको साड़ो दवाऊं मौजूदु बिल्कुलु ऐं जेकॾहिं उन जी दवाऊं केतिरे अरसे ताईं खाइण घुरिजनि भाई साहब ॾिसो ओमिप्राज़ोल तव्हां जॾहिं वठो था ऐं सिम्पटम सिर्फ़ु वक़्ती बहितर थियनि था त इन जो मतिलबु एज पायलोरी पॉसिबल घणो आहे त इनखे पहिरियों त पंहिंजी इन्वेस्टिगेशन कराए एज पायलोरी खे इरेडिकेट कराइणु खपे ऐं प्लस इहे जेके पाण डिस्कस कयासीं क्विकली त पंहिंजो वज़न घटाइनि स्मोक करनि त उहे बंदि कनि ऐं स्पाइसी फूड छॾे ॾियनि मसालेदार चीज़ूं इस्तेमालु न कनि ऐं जेको आहे घटि खाधो खाइनि हिक जे बजाए अधु मानी खाइनि 6 ॾींहं सब्जी जो इस्तेमालु हुजे बक़ाया गोश्त हुजे खीर जो इस्तेमालु राति जे टाइम ते डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां करें डॉक्टर साहब असां सां कॉलर मूंखे शामिल हेलो अस्सलाम वालेकुम मंजूर अली प्यारो अब्बासी जनाब वॾी महिरबानी मंजूर अली वॾी महिरबानी मंजूर अली प्यारो अब्बासी तव्हां असांखे फ़ोन कई वॾी महिरबानी असां सां गॾु बि डॉक्टर अमान अब्बासी आहे छा पुछंदो उन खां सर जेको आहे शुगर जी बीमारी आम थी पई आहे जेको इनजे बचा जा उपाय जा तरीक़ा कहिड़ा बीमारी छो थींदी आहे ऐं जेको आहे इन खां हर नंढे वॾे खे थी पई आहे इन खां कीअं बचाव कजे पर असां जेको मंजूर अब्बासी अॼु जेको असां ॻाल्हाए रहिया आहियूं ॿुधो वो असांजो आहे त जेके हाज़मे जी बीमारी उन्हनि ते ॻाल्हायूं तव्हां असां खां शुगर जो सवाल पुछो डॉक्टर साहब तव्हांखे जवाबु ॾिनो पर हाज़मे जी बीमारियुनि बाबति को तव्हांजो सवाल आहे हा हा हाज़मे जे लाइ बि सवाल आहे त हाज़मे जो सर जेको आहे इंसान जो कॾहिं हरी हरी ख़राब ॾाढो ज़बरदस्त आहे शुगर जी बीमारी भाई साहब शुगर जी बीमारी भी हाज़मे जे सरिश्ते ते इफेक्ट कंदी आहे बिल्कुल कंदी आहे वो तो सॼे निज़ाम ते कंदी आहे वो तो सॼे असां इनखे डायबिटिक गेस्ट्रोपेरेसिस चवंदा आहियूं सही आहे हाणे उन्ही में जेकॾहिं भाऊ इनडायरेक्ट सवाल कयो त उहो डायरेक्ट बि असां उनखे करे न वो तो कयूं था पर असांखे थोरो अलॻि अलॻि ॻाल्हि इहा आहे त शुगर खां बचाव कीअं कजे सिधी सिधी ॻाल्हि वाहिद साहब इहा ई आहे त जेको स्ट्रेस आहे न अॼुकल्ह 80% जे करे ज़हनी जेको दबाव में माण्हू अची विया आहिनि उनखे जेतिरो रिलैक्स कंदा ऐं उनखे बहितर करण जो तरीक़ो मज़हबी आहे माण्हू 5 वक़्त निमाज़ पढ़े ऐं कोशिशि करे पंहिंजो घटि जेके ॿाहिरियूं माहौल आहे उन में घटि रहे पंहिंजी फैमिली खे वधीक टाइम ॾे टेंशन खां बचंदो रहे जी जी बिल्कुलु अल्लाह ते भरोसो हुजे बहितर इहो ई आहे मतिलबु टेंशन खां बचे ऐं जेकॾहिं खाधो वक़्तु सिर खाए त काफ़ी इन्हनि बीमारियुनि खां बिल्कुलु बची सघिजे थो अच्छा दादा थोरो अॻिते अचो नाज़िया टिक छो थींदो हर वक़्तु ईअं महसूसु थींदो आहे हाणे उल्टी थियण वारी इन जो कोई रीज़न आहे इन जा इलाही रीज़न आहिनि भाई साहब इहे डिज़ीज़ पहिरीं हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम शायद कॉल ड्रॉप थी वई जल्दी जल्दी ॿुधाईंदो वञे ॿ टे सवाल ॿिया बि जी जी गैस्ट्राइटिस आहे जीअं गाल ब्लैडर जा जेके पिते जूं बीमारियूं आहिनि या जिगर जूं बीमारियूं आहिनि या जेकी बाइल डक्ट आहे उन में कोई प्रॉब्लम हुजे या पैंक्रियास जो कोई प्रॉब्लम हुजे लिवर जो प्रॉब्लम इहे सभई मिलाए करे नाज़िएटिंग करे सघनि इन जो इलाज मौजूदु आहे बिल्कुलु मुकमिल इलाज आहे अच्छा डिस्पेप्सिया जो असां ज़िक्र कयो त खाधे जो वापसि अचणु इहो छो थींदो इहो रिगर्जिटेशन आहे डिस्पेप्सिया प्लस रिगर्जिटेशन जो मतिलबु इहो आहे त खाधो जेको मैदे जो आहे उहो तव्हांजो वापसि खाधे जी नलकी में छो थो अचे ईअं छो थींदो उन में इहो इन जे करे हाइड्रोक्लोरिक एसिड वधी थो वञे इन करे इन जा 5 सबब आहिनि भाई साहब हिकु त हाइड्रोक्लोरिक एसिड वधी वञे ॿिए नंबर ते जेको स्पिंक्टर आहे हेठियों जेको वाल उहो ढिलो थी वञे चौथे नंबर ते तव्हांजो अहिड़ो पेट ते प्रेशर हुजे जीअं हिकिड़ो वॾो ओबीस माण्हू आहे अच्छा उन जो पेट ते प्रेशर हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां अदा हाले मोटो आजी गुली फलकारा खां वॾी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहब खां यार इहो आहे पुठनि में सूर मगर में सूर हा ऐं टंगुनि में सूर कमु छा कंदा आहियो मुंहिंजा भाउ जलन छाती ते ठीकु आहे उमिरि घणी आहे तव्हांजी मुंहिंजी उमिरि में 45 साल आहे हा को नशो कंदा आहियो सिगरेट पीअंदा आहियो न सिगरेट छॾायो अॻे पीअंदा हुआसीं अच्छा मानी वानी वक़्तु सिर खाईंदा आहियो मानी के मतलब बिना टाइम बि खायो वञे चलो ठीकु आहे तव्हांजी जवारी त वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हायो पियो जेको हुन ते असां ॻाल्हायो पियो रिगर्जिटेशन ते त छा जेकॾहिं असांजो टेंशन हुजे तॾहिं थी सघे थो बिल्कुलु स्ट्रेस जेको आहे न भाई साहब इहो बिल्कुलु तव्हांजो जेके GIT असुल में छा हूंदो आहे भाई साहब त जॾहिं बि इंसान खे टेंशन हुजे थो न उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿाहिरि कढंदो आहे हाज़मे खे डिस्टर्ब करे अच्छा डॉक्टर साहब जेको कॉलर हो उनजो सवाल इहो हो त मुंहिंजे जिस्म में सूर थो रहे सीने में साड़ो रहे थो जिस्म में सूर रहण जो को ख़ासि सबबु आहे भाई साहब इहो मैदे जी बि बीमारी थी सघे थी जिगर जी बि थी सघे थी हेपेटाइटिस B/C बि कराइणु खपे शुगर बि थी सघे थो ऐं ॿियो सार्कोइड काफ़ी डिज़ीज़िस आहिनि जंहिंमें हाणे इन जे लाइ बहितर इहो आहे त साईं खे इन्वेस्टिगेशन कराइणु खपनि ऐं सुठो जेको करीबी अच्छा डॉक्टर साहब टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो मूंखे रुॻो ॿुधायो त
फोगी माना हर वक़्तु उघरायूं ॾियणु इहो छा आहे जल्दी जल्दी इन इहो एक्चुअल एरोफेगी आहे इहे कंहिं डिज़ीज़ जे करे बि थी जीअं गेस्ट्राइटिस आहे या एस्पेप डिज़ीज़ इन जो इलाज मौजूदु आहे बिल्कुलु आहे डॉक्टर साहब टाइम ख़तम मैसेज छा हूंदो पैगाम छा भाई साहब मां पंहिंजे नाज़रीन खे इहो मैसेज ॾींदुसि त हाज़मे जो सरिश्तो तव्हांजे खाइण ते वॾो डिपेंड करे थो ऐं जॾहिं बि तव्हां खाओ बिल्कुलु साफ़ सुथरो करे 6 ॾींहं सब्जी जो इस्तेमालु करियो ऐं 2 ॾींहं सिर्फ़ु गोश्त जो इस्तेमालु करियो या 1 ॾींहुं खीर जो अक्सीर इस्तेमालु करियो ऐं प्लस जेको आहे ॾही ऐं जेकी लस्सी आहे उनजो बि तव्हां इस्तेमालु करियो जंहिं वक़्तु बि तव्हां खाधो खाओ जेकॾहिं हिकु मानी जी ज़रूरत आहे त तव्हां अधु इस्तेमालु वॾी महिरबानी डॉक्टर अमन अब्बासी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां करियो नाज़रीन डॉक्टर अमन अब्बासी असां सां गॾु जेको असांजे हाज़मे जी बीमारियुनि बाबति असांखे ॼाणियो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि डॉक्टर साहब खे त वक़्तु सिर खाधो खाओ सादो खाधो खाओ ऐं जेके बि अहिड़ा खाधा जेके असांखे मैदे खे ख़राबु कंदा उनखां बचंदो रहो डॉक्टर साहब जिन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बिश्मोर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।